हेलो। यस बॉस। अमेरिका में माल तो अचे, देखभाल तू करनी है, ठीक है। 14 नंबर भांडे में रख रहा जा। रख रहा तो नहीं, 14 नंबर भांडे में रख रहा तो नहीं माल मानू ठीक हो। तेरे पर सब पे बहुत से मानोगे ना तो सुनानी। हो गया भाई। बहुत से मामले को तो सुनाई खबर कौन है यार। बस जाना मार्केट आया बस ये बात किस तरह है एकदम तो मैं खाना खाएगा। चेक कर हाँ भाई सही है। मैं खाने बाहर बॉस के साथ जरूरी मीटिंग है। आजो खबर भी आया तो माल बराबर है मुकमा तो केड़ी खबर है? सब खबर है। तो मुझे पैसा ले लाख रुपया ना तो मैं थाने को बताई जाए तो मैं बच जाए तुझे लेकिन तो के पहली जांच लाए लाए भैया मैं कंप्लेन तो कहां पुलिस करे भाई तू तरी क्रॉस कर नहीं तो खबर ना है बहुत छाए। हेलो यस बॉस। असलम सतार कर जाई सतार मुसा गड्ढा देखो माण्हू आयो को वटि इहो अचेव थो हिनखे दरी न टपण ॾिजो। ठीकु आहे दरी न टपंदो हेॾी इते ई मारजो, ठीकु आहे। असांखे सुञाण जी बि कोशिशि न कर। थोरे सुञाणी दे त बि मरंदे, न सुञाणी दे त बि मरंदे।
के हथियारनि जी ज़रूरत न आहे, हिन लाइ हथ ई काफ़ी आहिनि। जिंदगी प्यारी को नहीं जो बॉस सां टक्कर कयो। खणी हो हिनखे बॉस यो चलो असलम सतार यस बॉस। हिनखे खणी वञी किथे उछलियोसि, कंहिंखे ख़बर न पए। खणोसि। बॉस तव्हां हिनखे मारियो छाजे करे? इन्हे करे मारियो मांसि, ही मुंहिंजे खिलाफ आवाज़ पियो उठाए। असलम यस बॉस। माल पहुतो? माल पहुची वियो, 14 नंबर भांडे में पियो आहे, फर्स्ट क्लास माल आहे तमामु। पिस्टल बि अथसि? पिस्टल भाई पवल आहिनि हुन में। सही आहे। सतार यस बॉस। बम जी पेच कीअं आहिनि? हिन चक्कर मां सभु पावी आई पिया आयो आहे। सतार यस बॉस। घणा ॾींहं चांद शहर मां हफ़्तो न वरितो आहे। वञो शहर मां हफ़्तो वठी अचो। हुकुम कयो बॉस। वञो। छुटंदी हिननि मां असांखे। अला यार कॾहिं जान छुटंदी। कर चक्कर न ॻाल्हायो, बॉस जा माण्हू। बॉस जा माण्हू? हाँ। हलवा हाल हफ्तो तक
हफ़्ते हफ़्तो था वठनि तंग करे ॾिनो अथनि हफ़्तो घटि दादा जी दफ़ो ई न अचे छो कोन्हे पुछो मोहम्मद तलाया कुझु तरह कुझु तरह हम असां गरीब मिस्किन हूंदे यार असां गरीब में कुझु तरह हम चोला पता है बच्चन जी रोज़ी असां पूरी पता बदलो जा असां पता हुआ पहुंचे उगलो कणो पड़ो यारा तू कोड़ो फरिश्तो पैदा कर जेको असांजे बोस जे माण्हुनि मां जान छॾाए ज़ालिम मां असां पाता हूं जे असांजी ज़िंदगी सां